सिंधु ते जबरी कैनाल करण खिलाफ जामे मस्जिद ॾे खां एहतजाजी रैली। सिंधु दरिया में ज़बरदस्ती कैनाल करण खिलाफ जामे मस्जिद ॾे खां जुमे नमाज़ खां पोइ वॾी एहतजाजी रैली कढी हुई, जेका सोशल मीडिया सेंटर सिंध ॾे ते पहुची ख़त्म थी। एहतजाज में सवे माण्हू शिरकत कई, जिन सिंधु दरिया के वाक़िअनि ते कंहिं बि गैर कानूनी मुदाख़लत खिलाफ नारा हया। एहतजाजी मुज़ाहिरे के खिताब कंदे मौलवी अब्दुल रशीद, अली गुलाम खोसो, स्टेट फार्स वारो शम्स खासकेली ऐं ॿियनि अॻवाननि चयो, सिंधु दरिया सिंध जी साह जीअं आहे, उन ते कंहिं बि सूरत में ज़बरदस्ती कब्ज़ो क़बूल न कयो वेंदो। पाणी असांजी ज़िंदगी है, असां उन जी हिफ़ाज़त लाइ रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदासीं। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंध जी ज़राइत माहौल ऐं माण्हुनि जी हयाती सिंधु दरिया ते मदार रखे थी। जेकॾहिं उन जो कुदरती वारकुरो रोकियो वियो त सिंध सकड़जी वेंदी। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते सिंधु दरिया ते जबरी कैनालनि जी मनसूबाबंदी ख़त्म कई वञे, सिंध वासियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। एहतजाजी रैली दौरान शिरकत कंदड़नि पाणी जी आपो आहे, सिंध ऐं सिंधु सां हयाती आहे, सिंधु ते दाड़ो नामंज़ूर जा नारा लगाया। मुज़ाहिरीन ख़बरदार कयो त जेकॾहिं संदन मुतालबा न मञा विया, तारीख़ खे वधीक तेज़ कयो वेंदो। रिपोर्ट मुश्तबा खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध ॾेई शहर। पानी असांजी ज़िंदगी है, पानी असांजो जियापो है, पानी ना है तो ज़िंदगी ना है। ज़िंदगी कंहिं बि सूरत में जेको छह कैनाल कोन कढणु ॾींदासीं।